उॾेरोलाल में ज़रदारी बिरादरी जो सिविल अस्पताल हैदराबाद जे प्रोफेसर ख़िलाफ़ उॾेरोलाल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़रदारी बिरादरी जे सवनि जी तादाद में माण्हुनि गॾु थी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे डॉक्टर ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ आमिर ज़रदारी, असलम दिस्काणी, हाकिम बुरफ़त सावण ऐं ॿियनि जो चवणो आहे त हैदराबाद सिविल अस्पताल जे डॉक्टर प्रोफेसर इक़बाल शाह, जेको वार्ड नंबर 2 जो इंचार्ज आहे, जंहिंजी ग़फ़लत सबबि हसनैन ज़रदारी कुझु वक़्तु अॻु हैदराबाद अस्पताल में फ़ौत थी वियो हो। शिकायतुनि करण बावजूदि 15 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर अमले ऐं डॉक्टर ख़िलाफ़ का बि कार्रवाई अमल में न आंदी वई। हिननि जो वधीक चवणु हुयो त रईस आमिर ज़रदारी जो नौजवान पुटु हसनैन सिविल अस्पताल जे डॉक्टरनि जी नाअहली ऐं बेध्यानी सबबि फ़ौत थियो आहे। इन करे मुलविस डॉक्टर खे मुअत्तल करे संदसि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। असां हिकु भेरो ॿियो ॿुधाईंदो त उॾेरोलाल प्रेस क्लब साम्हूं ज़रदारी बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि सिविल अस्पताल जे प्रोफेसर ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे।